अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिलसिले के लाइव लेट्स मीट लाइव जे सिलसिले में असां अॼु वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। अॼु जो मौज़ू आहे ॾखण एशिया में अदबी लाड़ा, ऐं उन ते ॻाल्हाइण लाइ मूं वटि जेको स्कॉलर आहे उहो आहे प्रोफेसर अज़ीज़ कासमी। मां प्रोफेसर अज़ीज़ कासमाणी खे हिन मंडल ते अचण जी भलीकार चवां थो। सर भलीकार तव्हांखे। वरी महिरबानी साईं, लखे साईं। सर कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु मज़े में? मज़े में, मौला जो करम। लखे साईं, सर तव्हां वक़्तु कीअं कीअं आहियो? गुज़रियो? अल्हम्दुलिल्लाह साईं। वक़्तु ॾिसो पिया त लॉकडाउन जे टाइम पीरियड में कॾहिं वाध पई थिए ऐं कॾहिं मुक़रर टाइम ताईं माण्हुनि खे सोचण जो मौक़ो थो मिले पियो। इन बहाने सां तव्हां जहिड़नि नौजवाननि ऐं असां जहिड़नि कोड़नि गॾिजी सॼी हिन सॼी मीडिया ते हिकु आज़ादु ख़्याल इंसान दोस्त रवैयनि ऐं पासनि ऐं लाड़नि ऐं रुझाननि ते कमु करणु शुरू करे ॾिनो आहे। त इहे शयूं सभु अव्हां जे साम्हूं आहिनि। इहे आहिनि ताज़ा तरीन पंहिंजे तबियत जा ऐं मौसम जा हाल अहिवाल। जी सर, जीअं त हाणे कोविड-19 जो आउटब्रेक आहे सॼे मुल्क में, सॼी दुनिया में, बल्कि माण्हू मुतासिर थी चुका आहिनि हिन वायरस सां। सही। क्लासरूम बंदि आहिनि सॼी दुनिया जा, त असां सोशल मीडिया खे क्लासरूम में तब्दील करे छॾियो। ऐं तव्हां बि हिकिड़ा उस्ताद आहियो, तव्हांजो जेको वास्तो तदरीस सां आहे, त असां सोचियोसीं त छो न हिकिड़ो टॉपिक चूंडिजे ऐं हुन ते ॻाल्हाइजे। ज़रूरु। अॼु जो टॉपिक आहे पाण वटि ॾखण एशिया जा अदबी लाड़ा। सही। तव्हांजी इजाज़त हुजे त पाण गुफ़्तगू जो आगाज़ कयूं। साईं, इहे सभु शयूं पहिरियां डिसाइड थी चुकियूं आहिनि, हाणे इजाज़तूं छा ॾियूं, बसि हाणे ॻाल्हायूं पिया। सवाल सां शुरूआत कजे थी जी। त जेके ॾखण एशिया जा में मौजूदु अदबी लाड़ा आहिनि, तव्हां उन्हनि खे कीअं था ॾिसो ऐं उन्हनि ते तव्हांजी राय छा आहे? दुनिया में 6 वॾा खंड आहिनि ऐं उन्हनि 6 वॾनि खंडनि में जेतिरियूं बि ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं पियूं, उन्हनि में अदब सर्जिजे। ऐं उहे ॿोलियूं ख़ासि तरह सां जेके जंहिंजो स्क्रिप्ट मौजूदु आहे हिन दुनिया में, ऐं उन्हनि जे स्क्रिप्ट ते तमामु घणो अॻ में या वेझर वारे दौर में जेतिरो बि कमु थियो आहे, ऐं जन ॿोलियुनि जो स्क्रिप्ट मौजूदु आहे, उन्हनि में अदब सर्जियो थो वञे। बल्कि उहो अदबी तौर ते उन्हनि शयुनि खे मीडिया ते अचण में वॾी आसानी थी रही आहे। ईअं खोड़ अहिड़ियूं ॿोलियूं बि आहिनि जिन जो हिन वक़्त ताईं को बि स्क्रिप्ट कोन्हे। उहे मुरवजा ॿियनि सभिनी ॿोलियुनि जे स्क्रिप्ट मां माना खणी करे उन्हनि जो सहारो वठी करे उन्हनि जो कमु थोरो थको थिए थो, पर बुनियादी तौर ते उन्हनि वटि पाण वटि को बि स्क्रिप्ट कोन्हे। अहिड़ियूं बि खोड़ ॿोलियूं आहिनि दुनिया में, ख़ासि तरह सां ॾखण एशिया में नंढे खंड जे अंदरि अदब हिन धरतीअ ते तॾहिं खां शुरू आहे जॾहिं खां हिन नंढे खंड जे अंदरि 5 वॾा दरिया मौजूदु आहिनि, ऐं दरियाहनि जे किनारे सां आबाद जेके बि वाहण बस्तियूं ॻोठ शहर आहिनि, उन्हनि उहे माण्हुनि जी जेका ॿोली आहे उनखे जॾहिं खां स्क्रिप्ट मिलियो ऐं उनखां घणो अॻु में अदब जेको आहे उहो मौजूदु आहे। हिते जेके मशहूरु अदबी या मशहूरु जेके ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं पियूं, पाण बुनियादी तौर ते अॼु उन्हनि ते डिस्कस कंदासीं। त ख़ासि तौर सां सराइकी ॿोली ऐं सिंधी ॿोली, हिंदी ॿोली ऐं उनखां पोइ पश्तो ॿोली। इन्हनि सभिनी ॿोलियुनि में इन खां सवाइ अञा इन्हनि खां पुराणी जेका संस्कृत था चवनि पिया, उन संस्कृत खे हिन वक़्तु कोई पढ़ी कोन पियो सघे। ऐं देवनागरी था चवनि पिया, देवनागरी खे पढ़ण वारा तमामु थोरा माण्हू हिंदुस्तान में मौजूदु आहिनि, बल्कि उहे हिते कोन्हनि के पाकिस्तान में सिंध में कोन्हनि। इन्हनि ॿोलियुनि जे अंदरि जेको अदब सर्जिजे थो, उन्हनि खे पंहिंजूं नेचुरल के सन्फूं मौजूदु आहिनि। उन्हनि सन्फुनि जे हर वक़्तु उन्हनि जे अंदरि अदबी मौज़ू
नवां बि ईंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि जा हिकिड़ा पंहिंजा मौज़ू ऐं पंहिंजूं संसूं बि मौजूदु आहिनि। मिसाल तौर ते पश्तो ज़ुबान ते ईंदासीं त पश्तो ज़ुबान में टिपा लिखा वेंदा आहिनि ऐं उहे चया वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे पोइ तॾहिं खां ई जीअं हिकिड़ी चवणी, जीअं हिकु कौल जी सूरत सभिनी ॿोलियुनि वटि जीअं मौजूदु आहे, तीअं पश्तो ॿोलियुनि वटि बि आहे, पर उनखे मॉडर्नाइज़ करण में असांजे शाइरनि तमामु घणो कमु कयो ऐं टप जी मौजूद में शाइरी जेका आहे उहा चई वेंदी हुई, ॻाई वेंदी बि हुई ऐं उन्हनि ते कमु थींदो रहियो ऐं उनखां पोइ नज़्म उन्हनि वटि पहुतो ऐं काफ़ी उन्हनि वटि पहुतो पश्तो वारनि वटि। ईअं अहिड़े अंदाज़ सां ॾिसूं था त सिराइकी ॿोली हिते असां वटि नंढे खंड में मौजूदु आहे ऐं नंढे खंड में सिराइकी ॿोलीअ जा तमामु वॾा शाइर आहिनि ऐं सिराइकी ॿोलीअ जे अंदरि जेका शाइरी आहे जेका थिए पई उन में बि अदबी लाड़ा नवां बि मुतारफ़ थिया, पर जेके मुरवजा लाड़ा हुआ उन्हनि ते बि, जीअं मिसाल तौर ते माधू लाल शाह हुसैन सिराइकी ॿोलीअ जो उहो वॾे में वॾो शाइर आहे ऐं बुनियादी शाइर आहे जंहिं ते सिराइकी ॿोलीअ जो सम्झो पीढ़ जो पथर रखियल आहे। ऐं माधूलाल शाह हुसैन जी काफ़ी तव्हां छा था सम्झो त हुनजी जॾहिं बि ॻाई वञे या चई वञे या पढ़ी वञे थी पई त उनखां पोइ नौजवान जेके आहिनि ख़ुदि उनखे न रुॻो फॉलो था कनि, पर मां सिराइकी ॿोलीअ जो जेको क्लासिक दौरु आहे उन क्लासिक दौर में माधूलाल शाह हुसैन जो नालो तमामु वॾो अहमियत जोॻो आहे ऐं तमामु वॾो अहमियत आहे। ईअं असां ॾिसूं था पिया त उर्दू ॿोली आहे, त उर्दू ॿोलीअ में बि हिते जेके नए क़िस्म जा लाड़ा रुझान पेश थिया उन्हनि में ख़ासि तरह सां जॾहिं फारसी ॿोली हिते जॾहिं पहुती न हिंद ऐं सिंध में, उहे 712 खां पोइ जॾहिं अरब हिते आया हुआ त अरब हिते खणी आया हुआ नए क़िस्म जूं संसूं, नए क़िस्म जा मौज़ू खणी आया हुआ पाण सां ऐं उन्हनि मौज़ूअनि खे उन्हनि नज़र में रखंदे उन्हनि जो असरु हितां वारे माण्हुनि क़बूलु कयो त इन्हनि असरनि खां पोइ जेका शाइरी थिए थी पई उन्हनि में न रुॻो नयूं शयूं मुतारफ़ थियूं, पर हुननि वटि जेके मुरवजा पंहिंजा जेके देसी शाइरीअ जा जेके फॉर्मेट मौजूदु आहिनि, अदबी तौर ते लिखण ऐं पढ़ण जो जेको रुझान मौजूदु आहे उनखे तमामु वॾी अहमियत मिलंदी रही ऐं आहे बि। ईअं उर्दू में तव्हां पढ़ो ॾिसो ग़ालिब खे पढ़ो, पर ग़ालिब तॾहिं पढ़बो जॾहिं उन्हनि जे तमामु वॾे उस्ताद शोरा या उन ॿोलीअ जा जेके अदब में जन माण्हू जेके पायोनियर्स थियनि था पिया ऐं उन्हनि खां सवाइ उन्हनि जो रेफरेंस कंहिंजो बि कोड न थिए, उन्हनि सभिनी में उर्दू में जेको ख़ासि तरह सां माण्हू जेको आहे ऐं वॾे पैमाने जो ऐं जंहिंजे गज़ल खे न रुॻो या उनजे अदब खे न रुॻो कोट कयो वेंदो आहे, पर उन सां गॾु वली दखनी इन्हनि सभिनी जो उस्तादु आहे ऐं अदब में उर्दू अदब में वली दखनी जे नाले खां पोइ तमामु थोरा माण्हू आहिनि जिन खे इन सिफ़ में ॻणियो वञे या इन सिफ़ में काउंट कयो वञे। मां सम्झां थो अहिड़ा माण्हू तमामु आहिनि। वली दखनी बि एॾी अहमियत जे हामिल आहे जीअं माधूलाल शाह हुसैन सराइकीअ में आहे। इन अंदाज़ सां ॾिसूं था पिया त हिते ॿी हिकिड़ी ॿोली आहे हिंदी, ऐं हिंदी ॿोली में जेके ॾखिण एशिया में थी अचे पई ऐं नंढे खंड में अचे थी पई। ऐं नंढे खंड जो जेको कमु आहे अदबी तौर ते नंढे खंड जो जेको समाजी तौर ते कमु आहे, नंढे खंड जे अंदरि जेके सियासी तौर ते कम थिया आहिनि ऐं नंढे खंड जे अंदरि जेके अदबी ऐं फ़िक्री तौर ते जेके अदब खे तवीज ॾियण वारा जेके माण्हू फ़िक्र अंगेज़ जेके पैदा थिया आहिनि उन्हनि खे उन्हनि 6 खंडनि ऐं एॾी वॾी नज़र सां कोन ॾिठो आहे, न वरी उन्हनि खे घणो ॻायो वियो आहे, न वरी उन्हनि जी घणी का तारीफ़ थी आहे, पर असांजा जेके क्रिटिक आहिनि, नक़ाद आहिनि, उन्हनि जेके हिन नंढे खंड में पैदा थिया आहिनि उन्हनि ते जेको लिखियो वियो आहे, उन्हनि ते जेको ॻाल्हायो आहे, उन्हनि पोइ उन जो हिकिड़ो तक़ाबली जाइज़ो वरितो आहे त शेक्सपियर, हैमलेट, गोएटे ऐं उन खां पोइ ॿिया इलाही सारा ॿिया वॾा माण्हू रोमी ऐं वली दखनी, इन्हनि सभिनी खे पोइ शाह लतीफ़, माधूलाल शाह हुसैन ऐं अमीर खुसरो जेको ॾखिण एशिया जो तमामु वॾो माण्हू, उन्हनि सभिनी खे पोइ इन्हनि माण्हुनि कंपेयर कयो आहे। पोइ कुझु ॿाहिरां खां नक़ाद आया, कुझु हिते ऐं उन्हनि गॾिजी सॾिजी तनक़ीद वारे पासे ते अदब में इन्हनि माण्हुनि खे पोइ देरि सां
तमामु घणो देरि सां हिननि खे न रुॻो कंपेयर कयो थो वञे पियो, पर उन्हनि जे कम खे ॾिसण खां पोइ उन्हनि माण्हुनि खे जोगी सारी जेका मञता मिले थी पई उहा तमामु घणो देरि सां मिली आहे। ईअं असां ॾिसूं था त हिंदी जे अंदरि जेको गीत मौजूदु आहे उन गीत जा असर एतिरा तमामु घणा आहिनि हिंदी जा, जो उन गीत जे करे हितां जे माना 3 या 4 वॾनि ॿोलियुनि जे मथां हुनजी एॾी वॾी छाप आहे, जो हिंदी गीत बंगाल में चयो थो वञे, हिंदी उन उन उनजी उनजो जेको रुझान आहे हिंदी गीत जो, जेका टेक्निक खे छॾे करे जेके अदबी तौर ते जेके उन गीत जे अंदरि जेके अंदरूनी जेका उनजी पेशकश आहे, ॿोलीअ जी हैयत वारी जेका पेशकश आहे, उनजो असर पंहिंजे खंड समेत ॿाहिरि बि ज़रूरु आहे, पर पंहिंजे खंड समेत ॿियनि जेके ॿोलियुनि ते ऐं ॿियनि मुल्कनि जे अंदरि, ॿियनि रियासतुनि जे अंदरि इनखे हिंदीअ जी जेको गीत आहे ऐं उनखे बंगाल में, सिंध में ऐं उनखां पोइ मुंहिंजे ख़्याल में अफ़गानिस्तान में बि गीत खे तमामु बढ़िया हिकिड़ी जोगी सारी जॻह मिली। ऐं इहा हिन एशिया खंड जी वॾे में वॾी सनफ़ आहे, जंहिंखे असांजे अदबी तौर ते अदबी हवाले सां इन जे मौज़ूअनि जी उणत एॾी वॾी वसी आहे, जो उनजे अंदरि ज़िंदगीअ जा ऋण पेचरा, ज़िंदगीअ जा गस ऐं उनखां पोइ ज़िंदगीअ जा ॾुख ऐं ॾोझरा ऐं इंसानी तालुक जे अंदरि गीत जो जेको पेशकश वारो जेको ॾांहुं आहे, पेशकश में मौज़ूअनि जी जेका उणत आहे, बिहक आहे, उहा ॾाढी भरपूर आहे ऐं ॾाढी वॾी आहे। ईअं असां ॾिसूं था पिया प्रोली ख़ातिर सां असां ॾिसंदासीं त अमीर ख़ुसरो प्रोलीअ में हिकिड़ो पंहिंजो वॾो मक़ाम रखे थो। ईअं नज़्म आहे, अमीर ख़ुसरो बि नज़्म जो माना असांजे एशिया जे अंदरि हिंदीअ में ख़ासि तरह सां जेको वॾे में वॾो नालो अमीर ख़ुसरो, जेको न रुॻो मूसीकार आहे, राॻीब आहे, पर हुन सां गॾु अदबी तौर ते अमीर ख़ुसरो जी जेका सुञाणप आहे उहा बि ॾाढी दिलचस्प ऐं ॾाढी मनाखेज़ ऐं ॾाढी असर अंगेज़ आहे, जो उहो सभिनी तमामु घणनि शयुनि ते असर रखे थो, तमामु घणनि शाइरनि ते असर रखे थो। ऐं उनखां पोइ उनजो जेको हिंदी जो दोहो आहे, सोठो आहे, उनजो बि तमामु घणो वॾो असरु आहे। ऐं उन खां पोइ नाटक आहे हिंदीअ जो, जंहिंजे करे नाटक मंडलियूं जेके आहिनि उहे हिंदुस्तान जूं पूरी दुनिया जे अंदरि हिकु पंहिंजी सुञाणप रखनि थियूं पियूं। ऐं मां सम्झां थो जेका अॼुकल्ह फिल्म इंडस्ट्रीज़ आहे, उन फिल्म इंडस्ट्रीज़ जो जेको बेस आहे उहो हिंदुस्तान जे लिटरेचर जे अंदरि जेको नाटक मौजूदु आहे, उन खां पोइ फिल्म इंडस्ट्री जो बुनियादु पए थो। उनजो जेको असासी दौरु आहे उहो नाटक मंडलियूं आहे ऐं नाटक सन्फ़ आहे। ऐं नाटक खां पोइ बाक़ी जेके असांजे नसरुनि जी जेका दुनिया आहे नंढे खंड जी, उहा ॾाढी वसी ऐं वॾी धरती रखे थी पई। ईअं ॾिसूं था त कुझु ख़ासि तरह सां माना वेदांत जो हिन नंढे खंड ते वॾो असरु आहे ऐं उनखां पोइ तसौफ़ जो वॾो असरु आहे, ख़ासि तरह सां हितनि जी शाइरी। इन्हनि ॿिनि खां तॾहिं पोइ इन ॿिन्ही शयुनि खे नज़र में रखंदे अदब जे अंदरि वेदांत ऐं उनखां पोइ तसौफ़ ऐं तसौफ़ जे सफ़र खां जॾहिं अॻिते हले थो त हितां वारे अदब जे अंदरि हिकिड़ो नओं लाड़ो, हिकु नओं ट्रेंड जेको नेचुरल आहे, जेको अदब जे अंदरि पहिरियां खां मौजूदु आहे, जेको अदब जे ख़मीर में मौजूदु आहे, उहो आहे रुमानवियत वारो। ऐं पोइ उन जे अंदरि जेका नंढे खंड जे अंदरि जेके रुमानवी क़िस्म जी शाइरी जेका पेश थिए थी ऐं रुमानवी शाइरी जो जेको इज़हार थिए थो, उन जा जेके लाड़ा ऐं गस थियनि था पिया, उहा न रुॻो माण्हूअ खे पंहिंजे अंत ताईं वठी था वञनि, पर माण्हूअ खे बिल्कुलु पंहिंजी सुञाणप था ॾियनि ऐं पंहिंजी सुञाणप ॾियण सां गॾु पंहिंजे रुमानवी जेके अंदर जे इज़हार जा जेके दाख़िली जेके कैफ़ियतनि जा पंध ऐं पेचरा थियनि था, उन्हनि में उहो शाइर खे, आशिक़ खे, माशूक़ खे जेका पेशकश जो ॾांहुं थो ॾिए पियो, रुमानवियत, उहा मां सम्झां थो तमामु गहरी, तमामु मनाखेज़ ऐं उन सां गॾु गॾु अदब जे अंदरि हिकु पीड़ वारो कमु थो करे पियो रुमानवियत। ऐं रुमानवियत जे करे
असांजे शाइरनि खे हिन अदब में जेका वॾी अहमियत मिले थी उहा रोमानवी शाइरी, हुननि जी जेका धरती जी जेका नेचुरल जेका पंहिंजी ऐं इंसान जे ख़मीर जे अंदरि जेका शइ मौजूदु आहे, इंसान दोस्ती जो जेको अंसर आहे उहो ख़ुदि रोमानवियत मां उभरी निकिरे थो पियो। उन खां पोइ ॿिया थाट्स, ॿिया लाड़ा, नफ़रत वारो लाड़ो, कंहिंखे केॾां धिकार वारो लाड़ो, ऐं उन खां पोइ माण्हूअ खां बेज़ारगी वारो लाड़ो ऐं अंसर, ऐं उन खां पोइ अदब जे अंदरि कंहिं बि शइ खे न क़बूल करण वारो लाड़ो। इहे तमामु देरि सां आहिनि, पर पहिरीं पहिरीं हिकु आर्टिस्ट जे अंदरि, हिकु शाइर जे अंदरि, हिकु फ़नून लतीफ़ा जे फ़र्द जे अंदरि, सनफ़ जे अंदरि, ऐं उनजी जेको रोमानवियत जेका मौजूदु थिए थी, उहा मां सम्झां थो त अदब खे तमामु गहरो हिकिड़ो पंहिंजो विशाल आकाश ॾिए थी, ऐं उन जे खां पोइ नंढे खंड जी वरी हिकिड़ी सुञाणप जुड़े थी, ऐं उन सुञाणप में असां वटि माना जेके शयूं लाइक़ु आहिनि, ज़िक्र जे हेठि आहिनि, बार बार उन्हनि जो ज़िक्र थींदो रहियो आहे, ऐं उहे शयूं कंपेयर थींदियूं रहियूं आहिनि। मिसाल तौर ते ॿियनि खंडनि सां असांजी एशिया खंड जो जेको अदब आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, माधूलाल शाह हुसैन, गुरु नानक ऐं तुलसीदास, इन्हनि माण्हुनि खे, ऐं उन खां पोइ वली दखनी, ग़ालिब, फैज़ अहमद फैज़, ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया, जंहिंजी शाइरी जो इल्मु अदब सां जेको चाह आहे, या उनजी शाइरी जे अंदरि जेके तसौफ़ वारा जेके ख़्याल आहिनि, उन्हनि जे अंदरि जेको रोमानवियत जो जेको इज़हार आहे, जिन्स ॾांहुं जेको लाड़ो आहे, उहे सभु शयूं खणी थियूं अचनि पयूं हिन नंढे खंड खे वॾनि माण्हुनि जो जेको मौजूदु हुजणु आहे, ऐं अदब में जेको हुननि जो तारुफ़ आहे, अदबी जेको हुननि जो कमु आहे, मां सम्झां थो त उहो हिन खंड खे ई वरी तक़वियत, वरी माना ऐं वॾो हिकिड़ो नां ऐं थांव पैदा थी करे। ईअं इन समेत असां ॾिसूं था पिया दुनिया जा जेके बि अदब आहिनि, उन्हनि खे आउं हिकिड़ो नंढड़ो रीडर आहियां, नंढड़ो पढ़ंदड़ आहियां। वॾनि माण्हू जॾहिं असीं यूरोप जे अदब खे पढ़ूं था, अरब कंट्रीज़ खे पढ़ूं था, ईरानी अदब खे पढ़ूं था, ऐं उन खां पोइ मिस्र जे अदब खे पढ़ूं था, उन्हनि सभिनी जो जेको महबूब आहे न, उन्हनि जी शाइरी जे अंदरि, उनजे अदब जे अंदरि, इहो पहिरियों भेरो हिते ख़ासि तरह सां अदब जे अंदरि नओं लाड़ो जेको मुतारिफ़ करायो, उन्हनि में सरे फ़हरिस्त आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जंहिं हिकिड़ो इहो ख़्यालु, हिकु इहो थाट, हिकु लाइन अदब जे अंदरि जेका ॾिनी त महबूब औरत थींदी आहे, ऐं औरत सां मुख़ातिब थी ॻाल्हि कयो, ऐं औरत खे पंहिंजो आइडियल बनायो, ऐं औरत खे अज़ीम रुतबे जंहिं बि अदब में मिलियो आहे, उहो पहिरियों सिंधी अदब, जंहिं औरत खे पंहिंजी हिकिड़ी मुकमिल तौर ते सुञाणप ॾिनी, मुकमिल तौर ते अज़मत ॾिनी, मुकमिल तौर ते किरदार जी हैसियत में, ऐं सूरबी जी हैसियत में, बहादुर हुजण जी हैसियत में, ऐं कुल्हो कुल्हे में मिलाए हलण वारी हैसियत में, सियासी नज़रियात बाबा इहे सभु चवंदा रहिया आहिनि, सभिनी वटि मौजूदु आहिनि त औरत असांजो बराबरि आहे, पर हुनखे हक़ किथे मिलियो? जेकॾहिं कंहिं बि लिटरेचर, माना नंढे खंड समेत सभिनी ॿोलियुनि जे अंदरि जेको अदब सर्जो वियो आहे, उन में असीं ॾिसूं था पिया त औरत खे उन क़िस्म जो मक़ाम कंहिं बि न ॾिनो आहे जहिड़ो सिंधी ॿोलीअ ॾिनो आहे। ऐं सिंधी ॿोलीअ जे अंदरि जेको पहिरियों वॾो अज़ीम माण्हू आहे, जंहिं इहो लाड़ो मुतारिफ़ करायो त तव्हांजो जेको जेन्युइन प्यारु आहे, जेको नेचुरल प्यारु आहे, उहो जेको तव्हांजो औरत सां थी सघे थो, उहो ई वधीक पाइदार, मुक़दस, अज़ीम ऐं इंसानी ऐं समाज जे अंदरि ख़ूबसूरत क़िस्म जो जेको तालुक़ जुड़े थो, जंहिंजे अंदरि हिकु सॼी फितरत जे वायुमंडल में जेका हुस्नाकी पैदा थिए थी, ऐं जेको हक़ अदा थिए थो त तव्हांजो औरत जेको आहे उहो महबूब आहे, दोस्त बि आहे, ऐं अवी ख़ुदि पंहिंजो इज़हार औरत सां सिधो सिधो कयो। हू चवनी तूं उमिरि चओ वातां वराई, खोड़ माण्हू चवंदा
फलाणे शाइर खे छा ईंदो आहे, उहो असांजे शाइर जे त कुझु बि कोन्हे। पर मां सम्झां थो उहो जेकॾहिं असांजी ॿोली में असांजे अदब खे पढ़ंदो, असीं जॾहिं अरबी ॿोली सिखी अरबी अदब पढ़ंदासीं, असीं जॾहिं पर्शियन ॿोली सिखी पर्शियन ॿोली पढ़ंदासीं, असीं जॾहिं चाइनीज़ ॿोली सिखी चाइनीज़ अदब पढ़ंदासीं, असीं जॾहिं अंग्रेज़ी ॿोलियूं सिखी अंग्रेज़ी अदब पढ़ंदासीं, उन खां पोइ जेको तक़ाबली जाइज़ कंदासीं ऐं उन खां पोइ डीप में वञी उन्हनि शयुनि खे ॾिसो, मां सम्झां थो त पोइ ई को फ़ैसिलो करे सघिजे थो, कंहिं पद ताईं पहुची सघिजे थो। आख़िरकार इन ॿिन्ही वटि अदबी तौर ते कहिड़ा नवां थाट्स ऐं कहिड़ा नवां लाड़ा, कहिड़ा नवां मौज़ू ऐं कहिड़ियूं टेक्निक्स मुतारिफ़ करायूं आहिनि, जंहिंजे करे उन माण्हू खे अदबी तौर ते वॾे कद काठ, वॾी शाइर जी हैसियत सां ऐं वॾे अज़ीम हुजण जी हैसियत सां सुञातो वञे थो पियो। त इहो जेको लाड़ो आहे इहो बाद में ॿियनि ॿोलियुनि जे अंदरि पैदा थियो ऐं उन खां पोइ असां वटि बि इन्हनि शयुनि खे खयो वियो ऐं उन खां पोइ ईंदड़ जेको माना हाणे ताईं रोमानवियत जे अंदरि, रोमानवी शाइरी जे अंदरि इन क़िस्म जो लाड़ो मुतारिफ़ कराइण औरत तव्हांजो हक़ीक़ी महबूब आहे। ऐं उन सां तव्हां जीअं फारसी में आहे त औरत गज़ल माना औरत सां ॻाल्हियूं करणु, त उन्हनि जो गज़ल में वरी बि महबूब त मुज़कर आहे। तव्हां गज़ल जा वॾा शहनशाह शाइर ॻोल्हे अचो, खणी अचो, पढ़ो, उन्हनि खे ॾाढो दिलि सां पढ़ो। पर इन क़िस्म जूं शयूं मां सम्झां थो त असांजे हिते नंढे खंड में जंहिं अंदाज़ सां असांजा जेके फ़िक्री माण्हू पैदा थिया, नंढे खंड में वेद जेके असांजा चार आहिनि उन्हनि जो बि हिते माना हिन खंड सां गहरो तालुक़ु आहे, ॾखण एशिया सां ॾाढो गहरो तालुक़ु आहे। उहे हिते ई ठहिया, जुड़िया, ॻाया विया ऐं उन्हनि खे तमामु वॾे एतिराम सां ॾिठो वियो। मां इहो थो चवणु चाहियां त वेदनि समेत प्राण हिते मौजूदु आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसूं था पिया, उन्हनि जे अंदरि न रुॻो मौज़ूआती विर्छ कढिबी ऐं उनखे अखिबो, उन समेत अदब जो जेको बुनियादु ऐं बेस आहे असां वटि जेके ख़ासि तरह सां शाइरी, ख़ासि तरह सां नाटक, हिन ख़िते खे नसर में बि माना हिकु तव्हांजो पंहिंजी धरती मौजूदु आहे जंहिंखे असीं नाटक था चऊं, उहो आहे नंढे खंड वटि नाटक ऐं नाटक मंडलियूं असां वटि मौजूदु आहिनि। नाटक स्टेज कया वेंदा हुआ, प्ले थींदो हो, उते कैरेक्टर्स पंहिंजो पाण डायरेक्ट वेंदा हुआ ऐं उन खां पोइ उते उन्हनि खे हिकु पेश कया वेंदा हुआ अदाकार जी सूरत में ऐं उन्हनि जे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो मैसेज हूंदो हो ऐं उहो मैसेज न रुॻो उन्हनि ताईं पहुचंदो हो, पर उनखे ॿीहर प्ले करण जे लाइ, ॿीहर ॾिसण जे लाइ, स्टेज ते ॾिसण जे लाइ मां सम्झां थो त न रुॻो माण्हू बेतहाशा उनजी घुर्ज कंदा हुआ, डिमांड रखंदा हुआ त फलाणो जेको नाटक तव्हांजो थियो उनखे वरी ॿीहर तव्हां स्टेज ते खणी अचो। ऐं उन खां पोइ नंढे खंड में हिंदुस्तान, दिल्ली, दखन खां वठी आगरे खां वठी पोइ हिते लाहौर, मुल्तान वेंदे सेवण ताईं माना हिते इहे मंडल मचंदा हुआ, इहो नाटक पेश थींदो हो ऐं उनखे असांजे नसर जे संफ़ में असांजे हिन जेके नंढे खंड जे अंदरि एशिया, ॾखण एशिया में माना ख़ासि तरह सां जेको नाटक आहे उनखे त तमामु वॾी झला आहे ऐं उन खां पोइ ई असांजी हितां जी जेका फिल्म इंडस्ट्रीज़ आहे उनखे हिकु तमामु वॾे अंदाज़ सां माना हिकु वॾी धरती कुशादी मिली वई ऐं हिन वक़्तु तव्हां पाण ॾिसो था त हिंदुस्तान जी फिल्म इंडस्ट्री किथे पहुतल आहे। ऐं ड्रामो असांजो जेको आहे सिंध जो या पाकिस्तान जो जेको ड्रामो, उहो जहिड़ी बि ॿोलीअ जो हुजे, पीटीवी जो हुजे, सिंधीअ में या उर्दूअ में हुजे, मां सम्झां थो कमाल जो आहे। ऐं ख़ुदि हिंदुस्तान जा जेके तमामु वॾे खां वॾा राइटर आहिनि, प्रोड्यूसर्स आहिनि, उहे मञंदा आहिनि त पाकिस्तान जो जेको ड्रामो आहे, टीवी ड्रामो, मां सम्झां थो त उन जहिड़ो सुठो ड्रामो अञा ताईं हिंदुस्तान न ॾेई सघियो आहे। उहो असांजा वॾे खां वॾा राइटर्स क़बूल करण जे लाइ तयारु आहे। इन अंदाज़ सां ॾिसूं था पिया त हिते ख्वाजा फरीद गंज ऐं उनजी शाइरी जे अंदरि जेके अदबी तौर ते
जेका पेशकश आहे, मौज़ू आहे, उहो ॾाढा अनोखा ऐं ॾाढा दिलचस्प आहे, वणंदड़ आहे ऐं वरी तमामु वॾी शख़्सियत आहे। ऐं सिंध जे अंदरि माना ख़ासि तरह सां कलंदर लाल शहबाज़ जेको आहे बुनियादी तौर ते फारसी ज़ुबान जो शाइर, पर उनजो घणो वक़्तु उनजो दिली लॻाव, उनजो मुहबत जो रिश्तो जेको सिंध सां क़ाइमु आहे, मां सुञातो अॼु बि उनखे पूरी दुनिया वारा कलंदर लाल सेवाणी ऐं सिंध वारो सॾींदा आहिनि। त उनजो सिंध सां कहिड़ो इश्क़ु हूंदो, ऐं उनजी जेका पंहिंजी अदबी तौर ते जेका हैसियत आहे उहा तमामु वॾे अदबी हवाले सां उनजी जेको कद आहे, काट आहे, उहो तमामु वॾे ऊचे पद जो आहे। ईअं काज़ी कादन जा जेके बैत आहिनि उहे घणे क़दुरु त असांखे चयो वञे त माना हरियाणा मां लधा विया ऐं उहे उते हुन में देवनागरी में लिखियल हुआ। उतां जो देवनागरी जो जेको ग्रंथ जो मंदर जो जेको माण्हू हो उनखे उहो हुते पढ़ंदो हो भॼन जे तौर ते, ऐं उते नसीहत आमेज़ शाइरी जेका आहे उहा सॼे अंदरि हिन में रही आहे। चर्च जे अंदरि ऐं मंदरनि जे अंदरि, मस्जिदुनि जे अंदरि, जीअं अरब इनकलाब आयो त पोइ नात आई, हमद आई, या ईअं मज़हबी शाइरी या मनक़बत आई, कसीदा आया, नोहा आया। ईअं ॾिसूं था त काज़ी कादन जेका क़दामत आहे न उनजी जेका शाइराणी जेका हैसियत आहे उहा उनजी पंहिंजे मौज़ूअ जे एतबार सां तमामु वॾी आहे। ईअं जेको हिन ॾखिण एशिया जो ॿियो वॾो माण्हू शाह अब्दुल करीम बुलड़ियो आहे, उनजो बि सिंधी अदब जे अंदरि पंहिंजो जेको बैत जो ख़ासि तरह सां बैत जी जेका पेशकश जेको ॾांहुं आहे उहो उन सुगड़ाइप वारे फन खां ॾिठ प्रोलीअ वारे माना ट्रेंड खां ॿाहिरि आहे, मॉडर्न आहे। ऐं उनखां पोइ शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे वटि हिकु जेको नओं जेको लाड़ो या नई जेका तरकीब मौज़ूआती एतबार सां जेका पेश थी उहा इहा हुई त हुनखे पंहिंजे देश जे माण्हुनि जे इज़हारे ख़्याल में जेका हुजत वारो जेको रिश्तो आहे उनखे कंटिन्यू रखण में शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो त उहो तमामु गहरो, तमामु सुठो, तमामु माना ॿोलीअ जे एतबार खां ऐं अदबी तौर ते उनजे बि धार सुञाणप तॾहिं थी थिए जॾहिं हू भटनि भाननि ऐं सुगड़नि खां ॿाहिरि निकिरी जॾहिं हू पंहिंजी सिंधी शाइरी खे हिकिड़ो वेस थो पहिराए ऐं हुनजो बैत हुननि सुगड़नि जे फॉर्मेट समेत मौज़ूअनि में बि जुदारो आहे, जंहिंखां पोइ शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे खां बाद में हुनजो असरु क़बूल कंदे शाह लतीफ़ वटि जेको बैत जो अञा बि जेको सुधरियल अंदाज़ मिले थो ऐं बैत खे मुकमिल जेको फॉर्मेट मिले थो ॾखिण एशिया में उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वटि मिले थो। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बैत जा समूरा ज़ाविया जेके आहिनि उहे टेक्निक जे बुनियाद ते कंप्लीट करे थो ऐं उन्हनि खे हिकु मौज़ूआती क़ैद खां कढी करे वसी तनाज़ुर में हिकु किरदारनि जे अंदरि फिक्शनाइज़ वे में बि खणी थो अचे, फिक्शन माना हीअ असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उहो राइटर आहे जेको हिकु वक़्तु माना नज़्म जो त वॾो शाइर आहे पर फिक्शन जो बि वॾो राइटर आहे, स्टोरी जो बि वॾो राइटर आहे, नसर जो, ऐं उहो नसर हुनजो मंज़ूम आहे। माना जेकॾहिं मिसाल तौर ते हिंदुस्तान जे अंदरि नाटक हो दास्तान सॼो आहे, ईअं ॾिसूं था पिया न त इन दास्तान खे हुन मंज़ूम अंदाज़ सां जीअं खणी आयो उहो ॾाढो कमाल जो कमु हो। ऐं लतीफ़ सरकार खे रुॻो असांजा त माण्हुनि जा जीअं पंहिंजा हिकिड़ा ज़ाविया थियनि था त शाह लतीफ़ वली
अचे थो मंसूर, आवाज़ अचे थो? नेट किथे डिस्कनेक्ट पई थिए आवाज़ शायद। त असां वटि माना सिंधी ॿोलीअ माइक में, खे विझो त बहितर थींदो सर। हा सिंधी ॿोलीअ में माना जेको वॾे में वॾो माण्हू आहे उहो नंढे खंड जे अंदरि, ऐं उहो हिकु वक़्तु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई न रुगो शाइर आहे पर हू वॾो फिक्शन राइटर बि आहे, छो त हुनजे पहिरें पेज ते लिखियो पियो आहे दास्तान पहिरियों छाजो कल्याण जो, ऐं उनजा मौज़ूअ, उनजी मौज़ूआती विर्छ, उनजे अंदरि अदब जूं बारीक बीनियुनि समेत, टेक्निक समेत, मौज़ूअनि समेत उनजी जेका उणत आहे उहा बि ॾाढी कमाल जी आहे। त ही अञा ताईं पुछनि था त असां वटि नसर जी तारीख़ कोन थी मिले। बाबा नसर जी तारीख़ असां वटि पई आहे, पर तारीख़ खे तव्हां उन अंदाज़ सां पढ़ो त सही, तारीख़ खे उन ज़ाविये में ॾिसो त सही। मां सम्झां थो त असां वटि सिंधी अदब जे अंदरि जेकॾहिं को वॾे में वॾो राइटर फिक्शन जो जेकॾहिं को आहे उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, ऐं स्टोरी राइटर आहे, उन खां पोइ नाटक जो राइटर आहे, छो त वॾे खां वॾो जेको नाटक आहे, मिसाल तव्हां उमर मारवी जो नाटक तव्हां अॼु बि कयो पिया वेठा, अॼु बि उन ते तव्हां वेठा शाह अब्दुल लतीफ़ जे दरगाह ते वञो, उते म्यूज़ियम में इहे सभु शयूं पयूं आहिनि, ऐं उहो नाटक असांजे हितां जे कुंभरनि माना जेको ठाहे उते म्यूज़ियम में जेको रखियो आहे, त तव्हां सुर दास्तान उमर मारवी जेका खणोसि त उहो पहिरें खां वठी तव्हां आख़िरी दरवाज़े ते पहुचंदो त सॼो जो सॼो शाह लतीफ़ जो जेको सुर आहे उहो सॼो कंप्लीट थो थिए, हू इहो स्टेज ते थींदो आहे, ऐं उहो हाणे मेजर वारे दौर में थिए पियो। इहो मां सम्झां थो नंढे खंड जे अंदरि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई नसर जो तमामु वॾो राइटर, फिक्शन जो तमामु वॾो राइटर, स्टोरी जो तमामु वॾो राइटर, मंज़ूम अंदाज़ सां मंज़ूम वे में वॾो राइटर आहे। ईअं हिते असां वटि पहिरियों राइटर इहो ई आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जंहिं औरत खे अज़ीम रिश्तो या अज़ीम रुतबो जेको बख़्शियो आहे उहो इहो ई शख़्स आहे। ईअं असां ॾिसंदासीं गुरु नानक आहे, ईअं असां ॾिसंदासीं अॻिते हली त दाग़ दिलवी आहे, मोमिन ख़ान मोमिन आहे, ऐं अलामा इक़बाल आहे। अलामा इक़बाल जो हिकिड़ो पंहिंजो रुख हो, पर उहो आहे त असांजे एशिया खंड जो, ऐं एशिया जे उहो उन्हनि माण्हुनि में आहे जेको हिकु फ़िक्री ऐं नज़रियाती तौर ते हिकु पुख़्तो ऐं पंहिंजे नज़रियो जेको बि नज़रियो हुनजो उन ते हू कंप्लीट रहियो। ऐं अलामा इक़बाल पंहिंजे मौज ऐं मस्ती वारो शाइर आहे जेको हिकु वक़्तु ख़ुदा सां डायरेक्ट कलाम थो करे, वरी पोइ जॾहिं उनखे हिन दौर जा माण्हू टेजारनि पिया, हिन दौर जा माण्हू जॾहिं उन खां बार बार पिया पुछिया त तूं ख़ुदा सां कीअं थो कलाम करी, त पोइ हुननि वरी उनजो ॿियो पासो लिखियो, शिकवा जवाब शिकवा लिखियो। ईअं असां ॾिसूं था त हिते नंढे खंड जे अंदरि हिकिड़ा अहिड़ा अज़ीम माण्हू आहिनि जन अदब जे अंदरि हिकिड़ियूं तब्दीलियूं आंदियूं जंहिंखे असीं लाड़ो था चऊं, जंहिंखां पोइ उनजे कदमनि ते हलंदे उन्हनि माण्हुनि लिखियो। मिसाल शेख अयाज़ खे तव्हां काउंट न कयो हिन नंढे खंड में, उन सिंधी गज़ल खे माना गेड़ू वेस गज़ल पहिराए छॾियो। हाणे हिन दौर ताईं अॼु ताईं बल्कि ईंदड़ कई सदियुनि ताईं शेख अयाज़ जे न मुतारिफ़ थियल लाड़े खां को ॿार कोन पियो लिखे, सभु उनजी छांव में, गज़ल उनजी छांव में लिखियो थो वञे, नज़म उनजी छांव में लिखियो थो वञे, गीत उनजी छांव में लिखियो थो वञे पियो, हाइको उनजी छांव में लिखियो थो वञे, मौज़ूआती छांव समेत उनजा जेके अयाज़ जा जेके मुरविज जेके काफ़िया आहिनि, मुरविज जेके रदीफ़ आहिनि, मुरविज जेको ॿोलीअ जो टर्म आहे, ॿोलीअ जी जेका पेशकश आहे, उन खां अञा ताईं सिंधी माण्हू न निकिता आहे। अयाज़ खे हाणे माना हिनखे दुनिया छॾी ते को एॾो घणो अर्सो थोरी गुज़रियो आहे, हीउ अखिछम जो वक़्तु गुज़रियो आहे, पर मां सम्झां थो कई सदियूं अयाज़ एॾो वॾो महाकवि आहे जो उनजे असर खां मां सम्झां थो त सिंधी अदब के सदियुनि ताईं जान कोन छॾाए सघंदो। को मौज़ू, का अदबी अहिड़ी उणत, का अहिड़ी ॿोलीअ जी पेशकश, को अहिड़ो कैरेक्टर, को अहिड़ो लफ़्ज़, का अहिड़ी कथा जेका अयाज़ पंहिंजी शाइरी जे अंदरि न अचे, एॾो बाकमाल शाइर। मां सम्झां थो त ईअं जीअं दिल्लीअ में
दखन में हिंदुस्तान जे अंदरि वली दखनी जो असरु रहियो ऐं उहो उर्दू वारा बाबाए उर्दू शाइरीअ में उनखे सॾींदा आहिनि। ईअं असां ॾिसूं था त 350 सालनि ताईं माना गुज़री चुका आहिनि भी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो वाई जो असरु अञा ताईं असांजे सिंधी माण्हुनि खां ॿाहिरि न आहे। जोड़े जो अयाज़ हुनखे मॉडर्न करण जी तमामु वॾी कोशिशि कई, मॉडर्नाइज़ कयो वाईअ खे, मौज़ूआती बुनियादनि ते बि उन हिकिड़ा नवां लाड़ा खणी आयो अयाज़ साहब, पर उन जे बावजूद बि उहो जेको वाईअ जो जेको अलो मियां वारी जेका तार आहे न, अलो मियां इन खां केरु निकिरी सघियो आहे वाईअ में, अञा ताईं कोन। माना लतीफ़ उहो माण्हू आहे जो उनखे क्रॉस करण जे लाइ बि हेॾे सारे महान वॾे जोधे मुड़ुस अयाज़ जहिड़े माण्हू न रुगो असरु क़बूल कयो, पर उनजे असर खां बि न निकिरी सघियो वाईअ में। ईअं खोड़ शयूं आहिनि हिन नंढे खंड जे अंदरि। अहिड़ा माण्हू जन पंहिंजो रुगो तारुफ़ कोन ठाहियो, पंहिंजी रुगो सीवी कोन ठाही, पर हुननि जी सीवीअ जे अंदरि हुननि जे अदबी कम जे खे ॾिसण खां पोइ उन्हनि माण्हुनि जे अदबी ट्रेंड्स मां हिन वक़्त ताईं थोरा माण्हू आहिनि जन ॿाहिरि निकिरी लिखियो आहे, न त सभु उन्हनि जे ट्रेंड्स में लिखनि था पिया। जी मनसूर, आवाज़ अचे पियो? जी अचे पियो। पाण वटि सवाल आहे सर साम्हूं, ॾखण एशिया में सिंधी जेको अदब हाल हिन है वक़्तु कहिड़े मयार ते बीठल आहे? मूंखे ॾखण ॿुधो एशिया पिया में तव्हां? जी 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 मुंहिंजो हा, आवाज़ अचे पियो तव्हां तव्हां ताईं? बि हा अचे पियो, पर तव्हां बि स्क्रीन ते अची वञो मूंसां गॾु। हा हा सर, हा अची वियुसि। हेलो, सवाल मोहम्मद उद्दीन राजवी अखियूं साहब मिलाए पाण ॻाल्हायो। ॾखण एशिया में हा, सिंधी अदब हिन वक़्तु कहिड़े मयार ते बीठल आहे? सवाल आहे जहिड़े मयार ते दीन मोहम्मद राजड़ी आहे, दीन मोहम्मद राजड़ी जी हिकिड़ी सुञाणप आहे न, त हू शॉर्ट स्टोरी राइटर आहे। इहा घटि सुञाणप आहे पंहिंजे सिंधी अदब जे अंदरि। माना दीन न एॾो वॾो नालो न आहे, नालो आहे हिकिड़ो अदब जो नालो आहे, एॾी वॾी फिगर न आहे, फिगर आहे का तस्वीर आहे, हुनजे अंदरि कुझु नज़र अचे पियो। माना ईअं सिंधी अदब एशिया जे अंदरि मां सम्झां थो हिन सॼे नंढे खंड जे अंदरि हिन वक़्तु जेका तमामु वॾे औज ते पंहिंजो जेको मक़ाम रखे थी, उहा सरे फ़हरिस्त जेके 4-5 ॿोलियूं आहिनि उन्हनि में सिरे अवल में बीठल आहे। मिसाल जीअं हिंदी ॿोली खे त हाणे त न आहे, पर उन जाइ ते उर्दू अची वई आहे। उर्दू अदब ऐं सिंधी अदब माना ॾखिण एशिया जूं उहे ॿोलियूं आहिनि जिन जो मां सम्झां थो नंढो खंड वॾो खंड ऐं पूरा 7 खंड जेकॾहिं उनखे एशिया खंड खे क़बूल कनि था त इहे 2 ॿोलियूं सरे फ़हरिस्त आहिनि। इन खां त इनकार ई नथा करे सघो। जॾहिं तव्हांजी ॿोली सरे फ़हरिस्त आहे, तव्हांजो अदब सरे फ़हरिस्त आहे, तव्हांजो कल्चर सरे फ़हरिस्त आहे, उहो न रुगो काउंट थो थिए, उहो पढ़ियो थो वञे, उन ते डिस्कशन पियो थिए, उन ते ॻाल्हायो पियो वञे। ईअं ॾिसूं था त सिंधी ॿोली हिन वॾे खंड जे अंदरि, नंढे खंड जे अंदरि उहा वॾी ॿोली आहे जंहिंजा 100 किताब रोज़ानो प्रिंट थींदा आहिनि ऐं 100 जे अंदरि अख़बारूं प्रिंट थींदियूं आहिनि ऐं लखनि जे अंदरि उनजा यूज़र आहिनि। मॉडर्न जेका सर, असां वटि छा टेक्नोलॉजी तादाद खे असां मयार वठी सघूं था बाबा, जेकॾहिं एतिरियूं जी अख़बारूं आहिनि, एतिरा किताब आहिनि? छा मुंहिंजो सुवाल आहे सर, छा तादाद खे असां क्वांटिटी खे क्वालिटी सां मयार करे सघूं था पिया छा? त जेकॾहिं का मख़सूस क्वांटिटी में का शइ प्रोड्यूस थी रही आहे त छा असां सॾींदासीं त उहा वाक़ई जेकॾहिं वधीक मिक़दार में आहे, इन करे उनजो मयार बुलंद आहे? तव्हां ॾिसो, आउं हिकिड़ी गुज़ारिश कयां, आउं हिकिड़ो नंढिड़ो माण्हू आहियां, हिकिड़ो नंढिड़ो राइटर आहियां, मां नंढड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहियां, नंढड़ियूं कहाणियूं लिखंदो आहियां। हे तव्हां वॾे पैमाने ते मूंखे वठी आया आहियो तफ़सीली कलाक ॻाल्हाइण जे लाइ, तव्हांजा वॾा कुर्ब आहिनि,
पर एतिरो आउं थी सघे थो न ॻाल्हाए सघां। ॾिसो आउं तव्हांखे ॿुधायां, क्वांटिटी में क्वालिटी तव्हां ॻोल्हींदव न, तव्हां वटि क्वांटिटी न हूंदी त क्वालिटी कीअं किथां ॻोल्हींदा? तव्हां वटि 100 माण्हू आहिनि, उन 100 मां तव्हां सुठो शाइर हिकिड़ो कढंदव न, उन खां पोइ वरी टॉप 10 कढंदव। तव्हां वटि हूंदा ई 2 माण्हू त तव्हां टॉप 10 छा कढंदव? सही सही। ही त अची माना मूंखे फनामना अदब में लॻंदी आहे। बस पोइ पाण हा जी आहे ॿियो को दोस्त पहिरीं प्यारो? जी सर, सवाल आहे त आलमी सतह ते वबाई सूरत जो मौजूदा अदबी लाड़नि ते कहिड़ो असर पवंदो? असुल बिल्कुलु सही था चओ, हर हिकु शइ जो असरु थिए थो बाबा। ॾिसो मां कोई माण्हू आहे न, तव्हां साम्हूं अचो, इहो मंसूर जा बेवाजबी आहे, तव्हां मूंसां गॾु न हुजो स्क्रीन ते इहो। हा ॾिसो वबाई माना जेका हिन वक़्तु कंडीशन आहे उनजो अदब ते एतिरो असरु आहे जो हिन दौर जो शाइर माना करंट पोज़ीशन में 16 अप्रैल ते 16 मार्च ते मुंहिंजो जनम ॾींहुं आहे, 15 मार्च ते लॉकडाउन जो ऐलान थो थिए सिंध में। त उतां खां वठी हिन वक़्त ताईं मां सम्झां थो त 2-4 किताबनि जेतिरो मवाद रुगो मीडिया ते अची चुको आहे। जंहिं करे उनखे सहेड़े संवारे जी जंहिं करे सर। छपाइजे 2-4 किताबनि जेतिरो किताब, हुन में सर फ़हरिस्त अली आकाश जेको रोज़ाने जे बुनियाद ते 3-4 शयूं रोज़ लिखे थो पियो। तव्हां ही त रुगो उहे दोस्त आहिनि जेके सोशल मीडिया जा यूज़र आहिनि न, रेडियो जेतिरियूं बि स्टेशन सिंध में आहिनि, सिंधी ॿोलीअ में जा जेके माण्हू हुते मौजूदु आहिनि, उन्हनि जी हुते शाइरी बाक़ाइदगी सां पढ़ी थी वञे पई ऐं उन्हनि जी बिल्कुलु सोशल मीडिया ते कोन थी अचेव, उन्हनि जी शाइरी सोशल मीडिया जेका प्रिंट मीडिया में मिसाल तौर ते अख़बारुनि ते जेको अदब में छपजे थो अख़बारुनि जे अंदरि, उहो जेको हाणे वारे जेके करंट सूरत हाल कोरोना ते जेको लिखियो वियो आहे उहो सोशल मीडिया ते किथे थो पढ़ियो वञे, एतिरो किथे थो पहुचे। तमामु घटि माण्हू आहिनि जेके हिकु वक़्तु 3-4 शोबनि जो कमु था कनि। मिसाल जीअं फेसबुक बि हलाइनि था, ट्विटर बि आहे, व्हाट्सअप बि आहे ऐं ईअं अख़बार में बि लिखंदा कंटिन्यू रहनि था ऐं अख़बार मां बि पिछनि। इन जो असरु तमामु घणो वक़्तु न हलंदो। हीअ जेका वबा आहे इन जो अदब ते एॾो घणो वक़्तु असरु न रहंदो, छो त इन जे अंदरि जेकॾहिं घणो वक़्तु असरु रहे, मिसाल तौरु तव्हांखे आउं तव्हांखे पंहिंजो मिसाल ॾियां, आउं 15 मार्च खां वठी हिन वक़्त ताईं लॉकडाउन में पंहिंजे घर जे अंदरि मौजूदु आहियां। माण्हूअ जे अंदरि जी दुनिया ऐं ॿाहिरि जी दुनिया, इन खां को बि इनकार कोन्हे, ख़ारिजी असर ऐं दाख़िली असर। हिकिड़ो अहिड़ो महबूब आहे जेको असां वटि अंदरि मौजूदु आहे, हिकिड़ो अहिड़ो महबूब आहे जेको असांजे घर खां ॿाहिरि आहे। मूं ताज़ो नज़र आहे पंहिंजे महबूब ते जेको मुंहिंजे घर में न आहे, मुंहिंजे घर खां ॿाहिरि आहे। जेकॾहिं तव्हां सम्झो लॉकडाउन जो एतिरो असरु घणो वक़्तु पाइदार हुजे हा त इन क़िस्म जी शाइरी जेका हिन कंडीशन में असांजा माण्हू जेके करे रहिया आहिनि, त मां सम्झां थो त उहो न हुजे हा, उहो लॉकडाउन ते ई आउं लिखां हा, त हीउ एॾो वॾो असरु कोन्हे। हीअ का एॾी वॾी का अदबी लहर न आहे, हीअ हिकु सियासी तौर ते ऐं हिकिड़ो जिस्मानी वार कयल आहे, नफ़सियाती तौर ते हिकु वार थियल आहे ऐं इहो प्री प्लान आहे। इहो थोरे वक़्त जे लाइ अदब ते माना हावी रही सघे थो ऐं ईअं जेको जेके आज़ादी जा दुनिया में गीत ॻाया विया आहिनि, इनकलाब इनकलाब तूं ॻाए ॻाए इनकलाब, इन जी छा उमिरि हूंदी? उहा एसी ताईं जेसीं ताईं इनकलाब अची थो वञे, एसी ताईं तेसीं ताईं जेसीं ताईं तव्हां कंहिं नए मौज़ूअ जे अंदरि अची वेंदो त उहो सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं। मुकमिल तौर ते जेको अदब में पाइदार मौज़ू आहे न, ऐं पाइदार जेका शइ रहणी आहे उहा आहे रोमानवियत ऐं हक़ीक़त पसंदि। उन्हनि खे तव्हां कंहिं बि दौर में कॾहिं बि पाण खां जुदा नथा करे सघो। जी तव्हांजी स्पेशलाइज़ेशन अयाज़ ते आहे, सो अयाज़ जे मुतलिक़ हिकिड़ो क्वेश्चन आयो आहे, असांजे ख़ालिद मीरानी साहिबु पुछे थो त शेख अयाज़ जी शाइरी ते नंढड़े खंड जो जे अदब जो तासीर छांयल आहे, केतिरे हद ताईं? उहो त पाण ई ॿुधायो त तासीर छांयल आहे। केतिरे हद ताईं एक्सटेंड साईं जन मालूम करणु चाहिनि था त तव्हां हुनखे कीअं था ॾिसो? ॾिसो न, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजा भाउ ख़ालिद साहिबु मौला ताईं ख़ुशि रखे, अयाज़ साहिब जो ग़ज़ल पढ़ंदव न, शुरू वारो ग़ज़ल त उन ते फ़ारसी जो असरु आहे। अयाज़ जी वाई पढ़ंदव उन ते शाह लतीफ़ जो असरु आहे।
ॾिसो न, ही मूं वटि का फिक्स का लैब पंहिंजो लैब कान्हे। असां वटि तव्हां यूनिवर्सिटियूं एॾियूं सारियूं, अदबी लैब किथे बि कोन्हे, लिटरेचर जी लैब किथे बि कोन्हे। इहो जुमिलो टू बी कोटेड, कमाल आहे। किथे बि लैब कोन्हे, किथे बि लैब कोन्हे। त आउं इहा ॻाल्हि फिक्सिड नथो करे सघां त अयाज़ साहब ते हिन नंढे खंड जे वॾनि माण्हुनि अदब, मौज़ू ऐं सनफ़ुनि जो केतिरो असरु आहे। अवां जेतिरो जंहिंखे गहराईअ सां पढ़ंदो ऐं उन ते जन जन ॿोलियुनि जो ऐं जन जन सनफ़ुनि जो असरु आहे, उन्हनि खे बि जॾहिं तव्हां पढ़ंदो त उन खां पोइ ई तव्हां तजज़ियो करे सघो था। अयाज़ उन्हनि ॿोलियुनि खे ऐं उन्हनि अदब जे उन असरनि खां ॿाहिरि निकिरी लिखियो आहे। इहा अयाज़ जी वॾी क्वालिटी आहे। माना जेकॾहिं अयाज़ साहब बैत लिखियो, तव्हां पहिरीं कपर थो कोन करे किताबु पढ़ो अयाज़ साहब जो, उहो सुरनि में लिखियलु आहे। सुर मारवी, सुर सुहिणी, इहे सभु सुर लिखिया आहिनि हुन शुरू में। हुन जॾहिं ॾिठो त बाबा इहे सुर घणो वक़्तु मुंहिंजो जटरा कोन करे सघंदा, इहो त लतीफ़ वटि पहिरियां खां मौजूदु आहिनि। मां ते लतीफ़ जो असरु थींदो थो वञे, ॿाहिरि निकिरी जॾहिं बैत लिखी, उहे बैत तव्हां जॾहिं वञी पढ़ो त आउं सम्झां थो त उन खां पोइ अयाज़ जे बैत में उथल अची वई। हाणे ॾिसो, इहो थोरो हिकिड़ो ज़िंदगीअ जो हिसो आहे, पार्ट आहे। ऐं अदब जी स्टडी जो जेको पार्ट आहे, उहो त जॾहिं माण्हू पढ़े थो उनजो उन ते असरु थींदो। ईअं ग़ज़ल पढ़ियो वियो, ईअं अयाज़ मिसाल काफ़ी पढ़ी, पर काफ़ी अयाज़ लिखी कोन। छो जो काफ़ी जा माधूलाल शाह हुसैन ते आशिक़ हूंदो हो अयाज़ साहब। उनजे लाइ केतिरो हुन पंहिंजी ऑटोबायोग्राफी में ज़िक्र कयो आहे, हुन पंहिंजी शाइरीअ में माधूलाल शाह हुसैन जो ज़िक्र कयो आहे। माधूलाल शाह हुसैन जे काफ़ी जा मिसरा खणी आयो आहे पंहिंजे ग़ज़ल में या पंहिंजे गीतनि में, ख़ासि तरह सां नज़मनि जे अंदरि खणी आयो आहे, कोट करे खणी आयो आहे, पर काफ़ी न लिखी अयाज़ साहब। ईअं इन जो मक़सदु न आहे त को असरु केतिरो थिए थो ऐं उनजो परसेंटेज केतिरो कढी सघिजे थो। इहो तॾहिं ई थी सघे थो जॾहिं की अदबी लैब असां वटि मुक़ररु थियनि। पहिरियों यूनिवर्सिटी खे गुज़ारिश हूंदी सभिनी यूनिवर्सिटियुनि खे, इवन उर्दू में पंजाब यूनिवर्सिटी खे गुज़ारिश हूंदी, पाकिस्तान जे सभिनी ॿोलियुनि वारनि यूनिवर्सिटियुनि खे गुज़ारिश हूंदी लिटरेचर जो लैब क़ाइमु कयो। असांजा माण्हू अदब खां ॿाहिरि निकिरंदा था वञनि, असांजा माण्हू छुड़वाई सिंधी लैंग्वेज अथॉरिटी अदब जी लैब न आहे या ॿोली जी लैब न आहे? ॿोली जी लैब न आहे। इहा लैब हुजे त हुनजे मथां लिखियलु हुजे लैब। लैब न आहे बाबा, ही ड्रामेबाज़ी आहे, लैब न आहे। लैब का बि शइ आहे मुंहिंजा प्यारा। हा, आख़िरी सवाल तव्हां खां पुछबो, पोइ तव्हांखे इजाज़त ॾिबी सर। साईं वॾा कुर्ब तव्हांजा, वॾा कुर्ब। साईं मजाज सोलंकी साहब जो सवाल आहे त सिंध जा उहे कहिड़ा शाइर आहिनि जिन ॾखण एशिया में पंहिंजी शाइरीअ सां ध्यानु छिकायो ऐं चइजे त सिंध तरफ़ ध्यानु छिकायो, ऐं छा अॼु बि सिंध में अहिड़ी शाइरी थी रही आहे जंहिंखे पूरी ॾखण एशिया में पज़ीराई मिली सघे? छो आउं गुज़ारिश कंदो हलां, आउं हिकिड़ो नंढड़ो माना पढ़ंदड़ बि आहियां, नंढड़ो अदीब बि आहियां, ऐं मूंखां अहिड़ा ॾुखिया सुवाल न कयो। तव्हां मटाए विया हो जुमिलो, अॻे तव्हां चवंदा हुओ त मां अनपढ़ियल आहियां, हाणे तव्हां चओ हाणे थोरो पढ़ियल आहियां। थोरो पढ़ियल आहियां हाणे माना एमफिल वेमफिल कई आहे, ॿियो थोरो पढ़ियल आहियां। ॾिसो, अहिड़ा सवाल न कयो जो हिकिड़े सवाल जे अंदरि 3 सवाल मौजूदु हुजनि। ऐं आउं जेकॾहिं माना हिकु त एतिरो ॻाल्हाए कोन सघंदुसि, पर जेकॾहिं जेतिरो बि ॻाल्हाए वेंदुसि मां त इहो इलाही घणो हूंदो। ॻाल्हि इहा आहे त सिंधी अदब नंढे एशिया खंड जे अंदरि उहे माण्हू पैदा कया जिन खे तव्हां शेक्सपियर सां कंपेयर था कयो। मां पहिरियां पंहिंजे इन में स्पीच में चई वियुसि, ऐं उन्हनि में सरे फ़हरिस्त तव्हांजो शाह लतीफ़ भेटाई आहे। सही। ऐं उन खां पोइ तव्हां वटि वॾे में वॾो शाइर शेख अयाज़ आहे। सही। ॿिया मौज़ूआती शाइर आहे, ऐं को वेदांत जो शाइर आहे सामी, को तसौफ़ जो शाइर आहे सचल सरमस्त। पर तव्हां इहो क़तईन कोन था चई सघो त अयाज़ खां पोइ को ॿियो शाइर आहे, इन खां लतीफ़ खां को ॿियो शाइर आहे। लतीफ़ खां पोइ जेकॾहिं घण पढ़ियो, घण मौज़ूआती एतबार सां टेक्निकली बिल्कुलु सभिनी शाइरीअ जे आलमी मयार ते पूरो लहंदड़ न तव्हांजो सामी आहे, न तव्हांजो सचल सरमस्त आहे, न तव्हांजो को ॿियो शाइर आहे, कोई बि जंहिंजा बि नाला खणबा उहे सभु गादी नशीन आहिनि अॼुकल्ह। साईं
वीह लैंड क्रूज़र ते प्रोटोकॉल सां पोयां माण्हू लॻल आहिनि, कहिड़े शाइर जो नालो खणूं? असां त बहसियत शाइर उन्हनि जो ॿुधो आहे, तंहिं करे इहो सच आहे, इहो वॾो, तंहिंजे करे असां घणी सभिनी शाइरनि जो बि नाला कोन था खणी सघूं। त इहे शाइर सभु आलमी लेवल जे शाइर न आहिनि। तव्हां वटि आलमी लेवल जा जेके शाइर आहिनि, जेके न एशिया खंड जा, जेके पूरी 6 खंडनि में जंहिंजी सुञाणप ठही सघे थी, उन्हनि में शाह अब्दुल लतीफ़ भेटाई ऐं पंहिंजो शेख हयाज़ आहे। बाक़ी हिन वक़्तु कहिड़ा शाइर आहिनि जेके ॼाणायो? हा, उहे शाइर आहिनि जिन खां आउं पुछां थो त जेको तो बाबा गज़ल लिखियो थी, चइबो हा बाबा ॿुधाए, त बाबा उहो गज़ल जा 4, 5, 7 किताब मूंखे खणी थो ॾे, साईं हीउ किताब, साईं हीउ मुंहिंजो हाणे 6 महीना अॻु में छपियो आहे। पुछांसि थो साईं, इहो जेको हीउ गज़ल तव्हां हाणे पढ़ी ॿुधायो, इहो कहिड़े वज़न में लिखियलु आहे? ॿार त छॾियो न साईं, वज़न न पुछो मूंखां। हाणे इहो आलमी लेवल जो थींदो, इहो एशिया खंड खां निकिरी ॿाहिरि सुञाणप ठाहींदो, जेको पंहिंजी शाइरीअ ते परफेक्ट कोन थो ॻाल्हाए सघे, परफेक्ट ॿुधाए कोन थो सघे त आउं कहिड़ी टेक्निक ते लिखां पियो। मौज़ूआती फ़िक्री धाराउनि ते त कोन था ॻाल्हायूं सिंध जे शाइरनि सां, असीं रुॻो इहो थोरो सवाल पिया पुछूं, बाबा तुंहिंजो वज़न कहिड़े में लिखियलु आहे? साईं वज़न मूंखां न पुछ, 7 किताब गज़ल जा वज़न पुछो, काको ॿार आहे पाणी मां निकितो वञे, वेठो गारियूं ॾे नकादनि खे, मर्ज़ी आहे, असां 52 वधण वारा आहियूं मिसकीन माण्हू। सो हिन वक़्तु मूं वटि कोन्हे, मां कोन थो चई सघां त को आलमी लेवल जो तव्हां वटि को इमदाद हुसैनी आहे, कोई कोन्हे। इमदाद बि आलमी लेवल जो माण्हू न आहे। जॾहिं तव्हां वटि इमदाद हुसैनी आलमी लेवल जो शाइर न आहे, बाक़ी ॿिया कहिड़ा बचिया तव्हां वटि? तव्हांजो तनवीर अब्बासी साहिबु आलमी लेवल जो शाइर न आहे। अयाज़ खां पोइ जेकॾहिं को आलमी लेवल जो शाइर ऐं कमु आयो, ताजल बेवस थियो आहे, त बाक़ी कोई कोन्हे। जेकॾहिं तव्हां को ॻणिया आहियो न ज़ोरी धिको धिको ॾेई, जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा वठण जे लाइ, या जेको बोर्ड वारा पैसा वठण जे लाइ धिको ॾेई कोई माण्हू अॻियां जी बैंक मां पैसा वठे, ईअं आलमी लेवल ते जेकॾहिं को तव्हां धिको ॾेई कंहिंखे बीहारियो, उहो तव्हांजो ताजल बेवस साहिबु आहे। टेक्निक, मौज़ू, फॉर्मेट, फ़िक्र, नज़रियनि ते बाक़ाइदगी सां, पुख़्तगीअ सां जेका उनजी शाइरी पंहिंजे जलाल सां मौजूदु आहे, उहो तव्हांजो ताजल बेवस आहे, न की तव्हांजो तनवीर अब्बासी साहिबु आहे, न की तव्हांजो इमदाद हुसैनी साहिबु आहे, न की के ॿिया वॾा को तालिबुल मौला साहिबु आहे, कोई कोन्हे। आलमी लेवल ते शाइरी करण जे लाइ आलमी लेवल जा टेक्निकल फॉर्मेट ऐं फ़िक्र खणी अचणु ऐं उन्हनि खे सम्झणु ऐं उन्हनि खे पंहिंजी शाइरीअ में अपनाइणु, ऐं उन खां पोइ उहो माण्हू तव्हांजे तत्बउ ते लिखनि, तव्हांजो असरु क़बूल कनि, ऐं उन खां पोइ तव्हां उन पंहिंजे सदियुनि ताईं न सही पंहिंजे जीअरे ताईं पंहिंजा फॉलोवर्स त ठाहियो। कहिड़ो माण्हू आहे जंहिंजी शाइरीअ जो, ॿोलीअ जो डिक्शन एॾो भलो हुजे, जंहिंजा असर हुजनि ऐं काफ़ी वक़्त ताईं उहे शयूं तव्हांजा नौजवान तव्हांजो असरु क़बूल कनि ऐं उन तत्ब ते लिखनि, उन अंदाज़ सां लिखनि, उन धारा में लिखनि, उन लाड़े खे अपनाए वठनि, ऐं उहो तव्हांजो राइज थिए। जेको कोई लाड़ो राइज थिए, मां सम्झां थो त अहिड़ो ॿियो को बि शाइर कोन्हे। जेके मूंखे तव्हांजो जेको आहे ताजल बेवस आहे, उन में उहे ख़ूबियूं मौजूदु आहिनि जेको तव्हांजो एशिया खंड खां ॿाहिरि निकिरी कंहिंखे तारुफ़ कराए सघो। बाक़ी ॿिया त ईअं आहिनि, जीअं सिंधी ॿोलीअ में चवंदा आहिनि त छबीअ ते नालो लिखी सघिजे थो, उहो आहे। पंहिंजी ॿोलीअ जे अंदरि त उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो मक़ाम आहे, इन्हनि शाइरनि जो पंहिंजी ॿोलीअ में त मक़ाम आहे, पर आलमी ॿोलीअ में जेकॾहिं तव्हां वटि के माण्हू आहिनि त उहे कोई शाह अब्दुल लतीफ़ भेटाई आहे, शेख हयाज़ आहे, ॿियो जेकॾहिं को सिंधी माण्हू आहे त उहो ताजल बेवस। जी मंसूर प्यारा सर, वॾी महिरबानी, तमामु सुठी डिस्कशन थी। ईंदड़ भेरे पाण जंहिं मौज़ूअ ते ॻाल्हाईंदा हुआसीं उहो हूंदो आलमी शाइरीअ जा मयार, ऐं उन ते कचहरी कबी। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो, ॾाढी काराइती गुफ़्तगू थी। मुक़रर जो नालो ॿुधाए, मुक़रर नालो इन अज़ीज़ मौज़ूअ जो कासमानी। मुक़रर केरु हूंदो? हिन मौज़ूअ जो मुक़रर अज़ीज़ कासमानी, प्रोफेसर अज़ीज़ कासमानी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। लख तव्हांजो लख ॿियो कुर्बान, प्रोग्राम वॾा वारो वॾा। आहे न, तव्हां खोड़ कचहरी कजे आहे। जीअ लतीफ़, जीअ लतीफ़ जी ॿोली, जीअ लतीफ़। थैंक यू। दोस्तो, अज़ीज़ कासमानी पाण सां गॾु हुयो, हुन मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजी
ॻाल्हि रखी मुख़्तलिफ़ उनजा नुक़्ते नज़र आहिनि। उहे पंहिंजे हिकिड़े अलॻि रंग ढंग जो माण्हू आहे। ॿीहर वरी अज़ीज़ कासवाणी सां गॾु हुजिबो ऐं ॿिए मौज़ू ते कोशिशि कबी त हीउ सिलसिलो पाण जारी रखूं, हिक ॿिए जो साथ ॾियूं, हिक ॿिए खे ॿुधूं, ॿुधायूं, सिखूं, सिखायूं। क्लासरूम बंदि आहिनि दुनिया जा, असांजे राब्ते जा जेके ज़रिया आहिनि, फेसबुक, सोशल मीडिया, यूट्यूब, व्हाट्सएप, इहे असांखे हिकु सिखण सेखारण जा ज़रिया आहिनि जेके असांजे हथ में मौजूदु आहिनि। इन करे कोशिशि कयूं त हिन वक़्त जो फ़ाइदो वठूं, हिक ॿिए मां सिखूं। छो त लॉकडाउन जे करे ही स्कॉलर जेकॾहिं घर मौजूदु आहिनि, पंहिंजे ऑफिसूं नथा वञनि, त उन्हनि खे असां पंहिंजे प्लेटफॉर्म ते आणण खां सिखी रहिया आहियूं। ऐं इहा हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे। वॾी महिरबानी तव्हांजे साथ ॾियण जी। इंशा अल्लाह ताला वरी कंहिं सुठे पढ़ियल लिखियल कंहिं वॾे नुक़्ते नज़र रखण वारे माण्हू सां वरी ॿीहर गॾु हुजिबो, वरी गुफ़्तगू। वरी महिरबानी।